बात तो ने भला इंद्र का दिया सी कोडी तेरा ड्रैकुला जाने अस्सलाम वालेकुम पापा हिनन को पुछा करे त अज वेंदा या सुभाणे हे ईद खां पोइ पूरा 10 ॾींहं हिते हूंदा कंजूस मक्खी जूस जो मां भी न्याणो आया न्याणो जीअं पापा सुम्हंदो कंध हेठां हली विहाणो कढंदासूं नोट ई नोट हूंदा चोरी करी धाड़ो हाणी छा बि करी पर मूंखे ईद कराइणी थी मैं बिजली हूँ मैं छोला हूँ मां चवां तो खामोश खामोश जे करे तू बिजली आन त मां टांडो है टांडो पंज पगारू तो दे रही वेन उहे कदे नहीं दे तकड़ कदे नी त पगार 33 तारीख ते ॾींदो सां अबारे ऐं जे करे सब्र कदे न त कंटन जे फसल ते ठीक आहे अल्लाह रे मां त तमाम थो हली के ॾियूं डडल ठठ छा ईद कयूं गुलान दो कथंबा थबा वठूं तपला वठूं लई थी वेंदी दोस्तो इए न थे जो असां के डडर अची वने राजी पापा सुम्हंदो कंध हेठां हली विहाणो कढंदासूं पोइ त बस नोट ई नोट हूंदा राजी पापा सुम्हंदो कंध हेठां हली विहाणो कढंदासूं पोइ त बस नोट ई नोट हूंदा या इन्फॉर्मेशन डार्लिंग तुम्हें किथा मिली त तुंहिंजो अब्बो विहाणे हेठां पैसा लिकाईंदो आहे इहो कम मां बदौलत कयो आहे वाह एॾे वञो एॾे बल्लू तू त केॾो न भलो आहीं भलो जो हेॾो नेकीअ जो कमु कयो अथई नेकी छा जी नेकी हाँ इहा इंफॉर्मेशन ॾियण जे लाइ मोए मूंखां 5000 वरिता आहिनि 5000 पोइ छा थी पियो 50,000 ते त 50,000 बैलेंस वारा बि कट वेंदा आहिनि जेकॾहिं मूं 50,000 वधा त कहिड़ो वॾो ॾोह थी पियो हाणे मुंहिंजी कन खोले ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी सलाह वठिजो इहो जेको बि कमु कयो न राति जो कजो जीअं को बि न ॾिसेव हा वारो सेठ जी जागी पियो त पोइ बाबा सुम्हण खां पोइ सेठ वारो लाश लॻो भड़ो लॻो सुतो पियो हूंदा भली पोइ गिजू मास पटनिसि न त बि इहे न कंदो आहे बाबा ॿ रुपया घटि करे कमु पट 4000 बिजली जो बिल 3000 मोटरसाइकिल जी ठाराणी 4000 वरी फ्रिज जी मरामत ऐं 5000 वरी हीअ एसीअ जो कमु हल अड़े इहे मूंखां पुछा करे त सभु कुझु कंदा न पुछो ई कोन ईअं पर पुठ जो पर पुठ पैसा रही थी विया वरी हालत आहे कोडी 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 अरे मुआरे सेठ के मारी दे जा हलड़े हली हली पंहिंजो नीमक मलाए ओ जेल जा रेल मुझे यार बता चकोड़ी बूटी पटे उठे से अरे हराम गोश्त जो यो पलल थी चकोण दस तू भी मरी भी दे
अरे अरे मां तो के कोन चली चालान कदो था चालान। हाँ मां भी नी बकबो मलाया। अच्छा उहे केरतियों जो असांजा रिकार्ड पुछंदे न त हाँ डुफ करे फाटी पवंदी। वलू वलू मज़ाक तो करे बाबा, वलू मज़ाक तो करे। अरे वलू वञ चांहि ठाहिया। मां डिजाए कोन थो। हा चांहि ठाहे खणी थो अचां पर खंड्र खंड्र विझ जांसि। वे मां के दो सूरा मां के लगे तो मां के 14 सुयूं खानी पवंदी। हाँ तो वे त सही। ॻाल्हि त ॿुधाए किथे हुए एतिरो अरसो तो तेका टिकट रखियल हुई छा? तूं रिछ वांगुरु ॾेखारण खां बि हलियो में। हाणे ॾिस हे माधुरीअ जो मुंहुं लाहे सिक वॾी सिक वई न मुंहिंजे बूथ ॾिसण जी। वाक़ई बि यार तुंहिंजी ॾाढी सिक लॻी। असली दिलि धक धक पई करे। भला चांहि सां गॾु बिस्कुट त घुरा न। बिस्कुट यार जे लाइ खोड़ बिस्कुट। पर ॻाल्हि ॿुधाए सिधी ए बिस्कुट जी मांडलीअ ते माकोड़े हमलो कयो आहे। भला ॻाल्हि त ॿुध आहे सुरीलो मुड़ुसु माकोड़नि जा खाधल बिस्कुट खाईंदे। ॿुध भला पीसड़ो घुरा। बाबा पीसण खे बि उॾही लॻी वई आहे। खाइजी विया ॿिया। माना त 3 साल अॻु वारो उहो ई मूज़िया। अड़े ॻाल्हि त ॿुध इहो छा थो सोचे? हा सोचां थो त कहिड़ो दौर अची वियो आहे। उॾही त काठ खे लॻंदी आहे। अॼुकल्ह पीस ऐं पेस्टुनि खे बि उॾही थी लॻे। बाक़ी रुको असां वारे सेठ खे सुरो खाए त जान असांजी छुटे। वॾो सेठ मज़ाक जी मुंद न हूंदी आहे। जे भोग बंदि थो करी न त पोइ मूंसां बि भोग न कजांइ। असां उहे केरतियूं जे असांजा रिकार्ड पुछंदे न त हाँ डुफ करे फाटी पवंदी। छा ॿ माण्हू अहिड़ा गेरा थो ॾिसे त बा कमु नथो करे। हाणे तव्हां हीअं कयो घटि पती ऐं घटि खंड वारी चांहि लो करे पियो तेसि ताईं मां मोटी थो अचां। हल मुंहिंजा यार तुंहिंजो दीदार कराइणो। अहिड़ा दीदार त मां तोखे रोज़ कराईंदुसि। हाँ छा चई रोज़? हिते चांहि जो तो ॾे मां त मज़ाक पियो कयां। हल मुंहिंजी तोसां किटी आहे। किटी आहे जॾहिं न सुभाणे भरियल थेलो असुल नोटनि सां खणी ईंदुमि पोइ किटी न आहे पोइ मोहबत सफ़ा चिटी आहे। हाय हाय थेलो नोटनि जो? हा थेलो नोटनि जो। रुगो सुभाणे सिज उभरण ॾे हिकु कंजूस ऐं मक्खी चूस जे घर में धाड़े हणण जो प्रोग्राम ठाहियो आहे। प्रोग्राम काॾे था वञो? अंकल तव्हां? हा मां। पापा तव्हां हो त रुगो सुभाणे सिज उभरण ॾे हिकु कंजूस ऐं मक्खी चूस जे घर में धाड़े हणण जो प्रोग्राम ठाहियो आहे। प्रोग्राम वॾो माल लुकाई वेठो आहे असुलियो मूज़ी। सच्ची? मुची ओ मुची 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 मूं छा जानी मूंखे तो ते पक आहे। हाणे तूं वे त मां तुंहिंजे लाइ एडवांस भुसरी थी पचाए अचां। हाँ बुसरी उहा बि एडवांस में बुसरी। अम्मा जे हथ जी खाधी अॼु ताईं कुझु न खाधी बुसरी।
वाकई पानी बुसरी जल्दी बुसरी खड़िया ओ जल्दी बुसरी खड़िया वाह तू की गठियो बुसरी काॾे था वञो? अंकल तव्हां? हा मां। पापा पापा तव्हां हो त ईअं पिया सम्झो ॼण त मां कुतो मोह पियो आहियां। ईअं पैसा खयूं निकिता था वञूं। इहे पैसा मूं गंज केतिरे मां कोन लधा। मुंहिंजे हिलाल जी कमाई आहे हिलाल जी। पर तव्हां त कहिड़ी निंड सुम्हंदा आहियो? भली की झूमो जो मांस पटे वञनि मुंहिंजी दूरबीनी न खुलंदी आहे। बलू ईअं पियो चए भली। हा पापा छा थियो आहे? मूं पक सुञाता पंहिंजा धारियुनि सां गॾु धाड़े में चोरी कयो पिया वञनी माल सॼो मुंहिंजो। अरे तव्हांखे शर्म नथो अचे? हाँ चोरी करण आया आहियो? आंटी रूबीअ त बसि शॉपिंग जेतिरा पैसा ई खया हुया। आई एम एक्सट्रीमली सॉरी आंटी, आई एम सॉरी। सॉरी आया पुट तूं त मर्द आहे न बाबा, वञी मर्दनि वारा कम कर। हिन खे बि शॉपिंग जो भूत सवार हुयो ऐं हिन इश्क मिटी पलीत कराए छॾी। शादी करण खां पोइ ज़ालुनि जी शॉपिंग कराइण हर मुड़ुस जी जवाबदारी आहे। उन्हनि खे हर सुख ॾियणु मुड़ुस जी ज़िमेवारी आहे। पापा पेकनि जी न। तव्हां इहो ड्रामो ठाहे रहिया हुआ। शुक्र आहे मुंहिंजे मौला जो मां दर जी कुंड मां तव्हांजो सभु कुझु ॿुधो आहे। जो त तव्हां मूंखे सफ़ा खलास सुञो भींगो करे छॾियो आहे। वञो हाणे वञो बेशर्मो, वञो न बेशर्म खे खोलियो। जी आंटी। बलूअ खे वञी छोड़ियो जेको ॿधल अथव। हलो हलो पैसा पैसा जो हराम जा पैसा खणो पिया वञनि। गणिया त अथई 1 2 4 8 10। हुननि वरी मूंखे भोलड़ो सम्झो आहे ॼण मां भोलड़ो आहियां। ॿियो वरी कहिड़ो बबर शेर? हाँ बिन मानस जी 8हीं पीढ़ीअ जा आख़िरी गुल। गुल चवण लाइ थैंक यू मुंहिंजी मिठी, थैंक यू। हिन नाचीज़ खे गुल चई। अड़े गुल चयो मैं गोभीअ जो। समाटे मूंखे बि अचे निंड फिटाई अथई। पकड़े बि थो मान न त अजली हड़ वाइजी वञे हली छॾी तबाह थी वञा। हल रही हल दौलत केतिरा ई कुंदर कुसाए छॾी, केतिरा ई वलू बदिराए छॾी, केतिरा ई छोड़ाए छॾी, केतिरा ई गिदड़ शींहं थी विया, केतिरा शींहं गिदड़ थी विया, केतिरनि जी झंड कराई ऐं केतिरनि खे विग पाराई। पर मुंहिंजो मौत सफ़ा छो करे छॾी। कंहिंखे चवां केरु छॾाईंदो, केरु छॾाईंदो मूंखे।
हे ॿिन्ही जहाननि जा मालिक, मूं तौबा कई, मुंहिंजो गुनाह मूंखे माफ़ कर। पगार न पई मिले, इन जे करे मां इन लालच में इहो सभु कुझु कयो, पर उन में बि पकड़िजी पियो। मुंहिंजा मालिक मुंहिंजी मदद कर, मूंखे हिन मुसीबत मां बचाए मुंहिंजा मालिक, मूंखे हिन मुसीबत मां बचाए मुंहिंजा मालिक। सच चवंदा आहिनि माण्हू त लालच बुरी बला आहे। जल्दी जल्दी कयो, मूंखे छोड़ियो छोड़ियो। छो बीठो जाने ते असां सां ग़लति ॻाल्हि करे छॾी। हा साईं, ईदूं कंदो, शॉपिंग कंदो, बाबा बबुरनि खां था ॿेर घुरो। बबुरा बबुरो काथे ॿेर ॾींदो? न घुरो मुंहिंजी खां पैसा, न इन मां नोट मिलंदव, न वरी इन मां मोट मिलंदव। हे बबुर में हथ विझंदव न त कंटा लॻंदव, कंटा। बस वल्लू, अरे मां भी निभागो आहियां, पर तू त निभागन में वर्ल्ड चैंपियन आ बियो। है बस कर, हाणे वरी घणो सुरीलो न थी, फिल्मी डायलॉग तो ॻाल्हाए मूंसां। हल हल छोड़ियो मूंखे अचे, मां यकी ॿधो बीठो त बस उन जो नाजायज़ फ़ाइदो था वठो। अरे ॾिसे छा थो वात पटे करे जे मूंखे खोले, मुंहिंजो साह थो वञे। हाँ हाँ अवल छोड़ेस, कोई गाली खुटंदी कोन है। हाँ सही थी चई, ॾिसे छा थो, छोड़ छोड़ जल्दी कर मां कोड़ा अंदर पेटो दी गिड़ी विया आहिनि। शुक्रन जमीलन सजे जिस्म में दर्द शदीदन तबीबन वन्यतुन इलाज करातुन। बाबा मां जी तारी मुंहिंजी तौबा, मां वरी न तव्हांजी पुठो ठहंदुसि। एॾी बेदर्दी सां कुटबो, एॾो मूंखे मारियो अथई जीअं उठ पतड़ ते कुटिजे। बेदर्दी सां अचे मूंखे हिन वण सां ॿधो अथई, ऐं ॿ टे माकोड़ा बि मूं ते छॾिया अथई, ॼण सॼी तिजोरी खे कुलो ई मान ॾिनो मां। मूसी कंहिं मुल्क जो कंजूस। ओए बलू, पापा लाइ घणो न ॻाल्हाए जाए। हाँ पापा साहब, पापा लाइ न ॻाल्हाए, वॾो दर्द थी पापा लाइ। 5 महीननि जी पघार कोन ॾिनी अथई। हाँ ॿुधाए त सही, अञा छॾियांसि, छो जो पिणे हातम त आई आहे न। हाणे सम्झो त कुझु बि नाहे थियो। हाँ साईं, कुझु न थियो आहे। मूं वारी हालत थई आहे त पोइ पुछायां। प्लीज मूं ख़ातिर। हाँ ठीकु आहे, ये आख़िरी चक्कर, ॿीहर कोन थींदो आहे। हाँ अचो। ॿार जा टहक त ॾिसो। अरे तू तो वॾो को मेसड़ो आहीं। न मरण था छॾो, न बेहोश तरदा सॼो। असां त हिते ईद जे लाइ वॾी उमेदूं खणी आया हुआसीं। पापा त असांजी सभिनी उमेदुनि ते पाणी फेरे छॾियो। न अंकल बिल्कुलु सही कयो, छो जो हुनजी हक़ हिलाल जी कमाई आहे। असां हुन खां बग़ैर इजाज़त जे चोरी करण जी कोशिशि कई, जेको इंतहाई घटिया कमु हुयो। ईअं उथी बि मूंखे टीकर ॾियण जी कोशिशि न कयो। वेहो हाणे वेहो। आ वठे रूबी। पर मम्मा। डार्लिंग इनकार न कजां, न त आंटी दुख कंदी हरू भरू। न न मूंखे दुख कोन थींदो। मम्मा मम्मा तव्हां मजाक में चिड़ी वियो छा? मार खां थी मम्मा। आंटी तव्हां भोगन में बि खावड़ छा कयो? हाणे त घणी शॉपिंग कबी, दिल खोले खरीदारी कंदासीं। हाँ मम्मा जे लाइ बि कुछ वठी ईंदासीं, अंकल लाइ बि कुछ खरीद करे अचूं। उन जे लाइ ॿियो कुछ न, रुगो दोऊं खरीद करे अचोसि त इन गिदरे जेतिरे मगज़ में का ॻाल्हि वेहेसि। अरे निभागा एड़ा सलूट कंदो त मां बदली कराई तो बदली। साहब मूंखे विसर जो मर्द आहे, सलूट वारी ॻाल्हि विसरी वई। अरे हेॾे ॾिस छा पोजीशन आहे, ॾोकड़नि जा दग किथां किथां था निकिरनि। साहब बाज़ार में असुल ममण मचाए छॾियो मां बि, पैसनि सां खिसा ई भरिजी विया आहिनि। बाक़ी आहे तव्हांजो हिसो, सो वठो साईं।
साहब, ये भलारे महीने में रिश्वत वठी आयो आहे, रिश्वत। ए डोकड़ो तहां आयो तो सब कुछ आहे, जे तव्हां न आयो तो कुछ भी कोन्हे। जेकॾहिं तव्हां के वटि न आयो त वो ॾाढो परेशान आहे, वते थो पापड़ ॿेड़ी थो। मुंहिंजो पीउ बि तहां आयो, मुंहिंजा माउ बि तहां आयो, वरी बि चुमिया चुमिया लख दफ़ा चुमिया, गिटनि ते रखा। सदको सदको ये भी पूर अरे 1 2 3 4 5 हाँ ये छही दस्ती खाली हुई। अरे रे छा थो ॾिसी? हाँ ये डब्बा तारा करे छा थो ॾिसी? बेगम हिकड़ी नोटन जी दस्ती खुटल आ। छा 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 हाणे माना तू घर भादे ते शक कंदे? मां त रुपए ते साउ ॾींदो आहियां, ख़बर थी ही नोटन जी दस्ती कीअं विसरंदी? हरगिज़ बि न। ॿुधाए ॿुधाए काथे आई आहे मुंहिंजे तही नोटन जी, काथे आ? तू वरी मूंखे चओ था डी? वठां नथो पक थो कयां, पक। खयम हाँ ॿुधाए हाणे छा कंदे? वापस कर वाड़ी, वापस कर नोट, न त मुंहिंजो दम परवास थी वेंदो। वापस कर न? अरे तीर जॾहिं कमान मां निकिरंदो आहे न वरी वापस कॾहिं आयो आहे? हाँ न त पोइ खरीदारी लाइ वयल नोट कीअं वापस ईंदा? माना त हाँ हिकड़ी औलाद न्याणीअ जी आहे, कुझु अखियुनि में लॼधार। हाणे वधीक कुझु न त बुछड़ो कंदी साईं। मरी वियो छा? वलू जल्दी आ। ओ वलू ले करे मरियो यो भी। वलू आयो साहब, अल्लाह रे नवी दे ये मकर पियो कदे। आज बेगम साहबा जल्दी कर 2000 दे त मिठाई वठी जा। अब पाड़ी वारा में विराया त पाड़ी वारा भी खुश थियने। मेरा मो जानी छुट्टी गुजारे नाहे वयो ना बेहोशा। बेहोश नाहे मरी वियो, यही दम धणी जे हवाले करे। हाणे हरू भरू तू भी बाऊ न भरदार उठी वे, बस त जान छुट्टी आ। मां चयम न आहे बेहोश। बेगम साहबा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ हरगिज़ न आहे। न हरगिज़ न छा? भला रख शर्त। त पोइ रखो मूंसां शर्त। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न आहे वाकई बेहोश आहे त पोइ तुंहिंजूं 5 ई पघारूं छुटियूं। कबूल आहे, मूंखे कबूल आहे, पर जेकॾहिं निकिरो हयो अथई त पोइ 10 पघारूं वठंदो मां। मूंखे बि कबूल आहे। बेगम साहबा ओ साहब जूं हरकतूं त यादि अथई न? कितकिताड़ी हाई शाबाश। जेकॾहिं असां सेठ मिकिरो ऐं सुतो पियो आहे त कितकिताड़ियुनि ते कोन खिलंदो। जेकॾहिं मिकिरो आयो थी त पाणी ॿारनि वांगुरु इहे ट्रपा ॾींदो, जीअं भोलड़ो ट्रपा ॾींदो आहे। इहे ट्रपा ॾिसजाए न बेगम साहबा। मतलब त बेगम साहबा मतलब के हणो खड में, बस कम शुरू कर। इते ख़बर पइजी त कूड़ो सच छा आहे। ना माना तू कितकिताड़ी पाइस न। नको बेगम साहबा, मुझे कितकिताड़ी ते काथे उथंदो। औरत जे हथनि में ॿिठो असर हूंदो आहे। अॼु बेगम साहिबा पंहिंजे हथड़नि जो असर ॾेखार। अॼु हिन लाश खे जीअरो करे ॾेखार त 10 पघारूं वठाए। अरे तू तो वडो को मेसड़ो आई। न मरण दा छजो, न बेहोश तरदा छजो। सेठ साहब पहिरें लफ़्ज़ तुआरे ते का बि रोक टोक न आहे। जेॾी महिल दिलि चवई मर, असांखे ॾुख कोन थी थो।
बाक़ी तुम्हारे पोए लफ़्ज़ ते मिड़ई थोरो शक आहे। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो बेगम साहिबा, हा ॾिठई न, हाणे मुंहिंजूं तव्हांजे मथां पूरियूं 10 पघारियूं फिक्स थी वई। वॾो नुक़सान पइजी वियो, हेॾो नुक़सान। अड़े जेकॾहिं तुंहिंजा इहे पेर हूंदा न त पोइ नुक़सान ई नुक़सान हूंदा। माना त सुभाणे मुंहिंजो शरीफ़ मुड़ुसु नोटनि जो थेलो भरे ईंदो, पर जे सुभाणे ख़ाली आहे न, सुकल जुती सां कुटींदीमांसि। पोइ भले रिश्तो टुटे त टुटे, हूअं बि ईद मथे ते आहे। हेलो, हाँ नाज़िया, कहिड़ा हाल अथई? हाल पलाल आहिनि, गाना जलाल आहिनि। ख़ैर त आहे, भला ईदई अञा ताईं शॉपिंग न कई अथई छा? न कोन कई आहे, पर तूं एॾे खिचके सां छो थी पुछीं? इन करे छो जो मां शॉपिंग करे आई आहियां। हाणे तूं भले पंहिंजा छप चटे ऐं जुती लाइ मुड़ुस खे कुटे। तो वरी कहिड़ो पंहिंजे मुड़ुस जे कमाई ते ख़रीदारी कई हूंदी। तो बि त न पंहिंजे पीउ कंजूस मखियुनि चूस जे ॾोकड़नि खे राता हो ॾिनो हूंदो। ऐं हवाला घटि कर ऐं फोन बंदि कर, सम्झाई? अॼु साम्हूं हुजे न, अहिड़ो सटको ॾियां जो आईंदा मूंखे फोन ई बि न करीं। हराम खोरई नो आहे इहो चाचो, सदाई रिश्वत वठी पेट भरींदो आहे। जंहिं घर में हराम जो माल हूंदो उन घर में सुख जो टुकुर कोन हूंदो। हाणे पई भले मर सड़। बाय बाय। केरा तूं? अखियूं पटे चिताए ॾिस त मां केरु आहियां। सफ़ा मुंहिंजो फोटू आहीं, केरु आहीं? फोटूअ जा पुट, मां तुंहिंजो ॾाढो चिबुड़ खान आहियां। हे मां त ॾाढो सखी हुयुसि। मुंहिंजे मोए खां पोइ तुंहिंजो नालो चिबुड़ रखियो वियो। तूं त मूज़ी आं मूज़ी, कंजूस आं कंजूस। तूं मूंखे थो कुटी, हल मुक़ाम में हली बाबे जी क़बर कोठरे उन को पुछ त मुंहिंजो नालो चिबुड़ खान छो रखियई। इन लाइ त आयो आहियां, अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा, या तूं खटे या मां खटां। कहिड़ियूं ॻाल्हियूं ॾाढा साईं, कहिड़ियूं ॻाल्हियूं? अल्लाह जे पाक नाम जी ख़ैरात कढंदो आहे। ॾाढा साईं असुली बि न, पर थोरी घणी वठंदो आहियां। ऐं फितरो ग़रीबनि यतीमनि खे ॾींदो आहे। न ॾाढा साईं, फितरी वितरी कोन ॾींदो आहियां। माना त सॼी दौलत खे, माल मिल्कियत खे उॾही खाए त खाए, तूं अल्लाह जे हुकुम खे पुठी थो ॾे। जेकॾहिं तो जहिड़े मूज़ीअ खे पोइ बि कुट को न ॼां त मुंहिंजो नालो बि चिबुड़ नाहे। हथड़ा तो ॿधाए, माफ़ी। को ख़्वाब ॾिठो अथई छा? ख़्वाब में मूंखे ॾाढे कुटको कढियो आहे। ॾाढे साईं, ॾाढो कुटको, अहिड़ो कुटको कढियो अथई छा ॿुधायां। ॼण मूंॾे को पुराणा पैसा रहियल हुयसि। अधु राति आहे, सुम्ही पव, वॾड़ा निंड में ईंदा आहिनि, इहो त मां बि ॿुधो आहे। पर निंड में मोचड़ा हणंदा आहिनि, इहो त मां पहिरियों दफ़ो थी ॿुधां। फिरकार जो अहिड़ा अथई त मोचड़ा त खाईंदे न। हाणे सुम्ह, आराम करे। न आसिया, मूंखे हाणे निंड कान ईंदी। हाणे भली वेई चिबरे वांगुरु तारा टिमकाए। मूंखे कहिड़ो लाचार पियो त मां वेही बुज़ुर्ग थियां। मां सुम्हाए थी, निंड थी अचे। हाय लाहे चचमो गुम सोना, मुंह ते नकाबुई खोड़ा, मुंह ते नकाबुई खोड़ा, लोडा लहंदी किरोड़ा, लोडा लहंदी किरोड़ा। लाहे चचमो गुम सोना, मुंह ते नकाबुई खोड़ा, मुंह ते नकाबुई खोड़ा, लोडा लहंदी किरोड़ा, लोडा लहंदी
नकाम ओ सेठ साहब नूर मिठे जो कसमा मुके मिर्गी ना आए को घर में आए को मुके पादर को बचा जोरी तो पादर से अरे थोड़ा तो के मिर्गी आ हाय हाय मो नौकर जो सिर खण देशा हां जे कदे ही नौकर मो त हिन जड़ो खानदानी नौकर किथा मिलंदो बलू बाके तो के मिर्गी कोने का सेठ साहब मुखे मिर्गी ना है नूर मिठे जो कसमा हे त मुखे मिले नंढा पकोटी आदत या आदत बाकी गान सा ॾाढो शौक़ अरे मुझो चयो वठो उथे बियो ओ साई ओ धाड़ेल साई उथे त बीठा हूं न वही रहो हट वही रहो अरे अरे मां थो चवां त तकड़ में पैर मथे क्यों मथे छा पैर नेड़े क्यों अरे न त दू न त पैर कंदे था अरे अरे मां थो चवां जल्दी कर हथ मथे कर अदा भाऊ ता इते छो आयो अदा तोखे थी सॾे पई तोखे हाँ भेण असां हिते धाड़ो हणण आया आहियूं धाड़ो अजय हिते मिटी माइती पो ठाहे दो माल कढो त निकरूं मो माल ना है धारियो सभिनी चयो त वाड़ो खोल पर मूंखे रे बाबा छेड़न खां सख्त नफ़रत आ अरे अरे उहो माल नथो चवां माल अले थम दे नथो था बोलो था डोतलन वालो माल तू था डोतलन वालो तद जल्दी तल न त ॾिठे थो न आधा कद तो माए ओ अकुल जा अंधा वो माल नथा चवनी अरे मां जट्टू भी बाबा समझा थो हो माल था गुरली हो जिको सजी जिंदगी मेड़ियो थी बच्चन जो पेट कटियो थी हाने हिते दे न किए धाड़े लबा मां सच तो गलाए न मुखे न मार जाए अला मुंजा नंढड़ा नुटड़ा बाप ही थे उन ते रंग कदाई ओ मुझा टिटियर जड़ा खूबसूरत मुर्स अरे मुझा अखिन में कंडे जड़ा कुर्बायता मुर्स से छानी अरे ये पूरा गोढ़ा नहार वडो सोड़ो शाहरुख खान जेड़ो मुखे तो विलायती सांडरी पियो लगे अरे इन लाश के फिदो कर उतार हथियार पिट गयो फटी जा कमीला तू बाबा मुखा गलती थी वही बाबा अरे ने या गलती ना है गलती ये वडो गलतान बाबा ओ मुझी अम्मा जा सिकी लधा मुड़स बाबा मुखे ज़ाल चवे पई त ईद जी शॉपिंग कराए न त तलाक दी सा तलाक ओ वही सोचूं त इन का छून वनी को धाड़ो हणा मालू कमाया अदा भाऊ धाड़े लो तावे तो मता आजिला मिठो शरबत ठाए जा बेयो हाँ शरबत आईली अब्बा अरे मुसा तो गाल करिया केडी गलती कई थी जमीला अरे हे जाकर है नहीं ये तो मुझे डिग्री दोगा ये नाल बार कोनी केना दोस्त मुझे दोगा चाला लाजूतिवा अरे उतिवा ने वो टाची पर अरे बाबा मां लाश सुनाया मां जिंदा इंसान आया ॾिसो जीअरो आया मरी काथे विया
केर तो चल मां बड़ी हां तू घबराए ना मां इन सभिनी खे चालान कंदुसि चालान कुछ भी ना है थियो चालान छो कंदेसि अरे बाबा झाड़ो भी कोन लॻो आहे किथे लॻो आहे झाड़ो अंकल मां जो गुनाहगार आहियां मां खां माफ़ी थो घुरां अंकल अॼु रमज़ान जो भलारो महीनो आहे हिन महीने में कबियूं ॻाल्हियूं सफ़ा ही जेको कुझु ग़लति थियो आहे न उन जा ज़िम्मेवार असां सभई आहियूं बाबा सभई औलाद जे हक़नि जो बि ख़्यालु कजे ऐं हुकूकुल इबाद जो बि ख़्यालु करणु खपे मुंहिंजा दोस्त हिन भलारे महीने में मां बि कसम थो खयां त कंहिंखां बि रिश्वत कोन वठंदुसि रिश्वत सकी कादरी